नाज़रीन, नाम ख़बर आहे दुबई खां त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मादाम तिसाउ म्यूज़ियम में पंहिंजी माउ बेनज़ीर भुट्टो जे मजस्मे जी इब्तिदाई तक़रीब में शरीक थियो आहे। अवांखे अपडेट कयूं दुबई खां त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मादाम तिसाउ म्यूज़ियम में पंहिंजी माउ बेनज़ीर भुट्टो जे मुजस्मे वारी तक़रीब में शरीक थियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी हिक ॾींहं जे सरकारी दौरे ते गॾियल अरब अमारात पहुतल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी वाहिद शख़्सियत आहे जंहिंजो मुजस्मो मादाम तिसाउ अजायब घर में रखियो वियो आहे। परॾेही वज़ीर चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जो मुजस्मो मादाम तिसाउ म्यूज़ियम में रखियो वियो आहे। उहो पाकिस्तान लाइ कंहिं एज़ाज़ खां घटि न आहे। अवांखे ॿुधायूं त दुबई जे मादाम तिसाउ में दुनिया जे 60 नाले वारनि सान्यावंदनि जा मुजस्मा लॻाया विया आहिनि। मुजस्मनि में मशहूर फुटबॉल रांदीगर, गुलूकार, न्यूज़ एंकर्स, बॉक्सर्स, हॉलीवुड ऐं बॉलीवुड फिल्म स्टार्स जा मुजस्मा शामिल आहिनि। म्यूज़ियम में रखियल मुजस्मनि में अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं चीनी सदर समेत अहम सियासी समाजी शख़्सियतुनि जा मुजस्मा शामिल आहिनि। अजायब घर लाइ खिते में मशहूर ऐं बासलाहित शख़्सियतुनि जी चूंड कई वई आहे। दुबई मां ख़बर ॾिनी त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मादाम तिसाउ म्यूज़ियम में पंहिंजी माउ बेनज़ीर भुट्टो जे मुजस्मे जी इब्तिदाई तक़रीब में शरीक थियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी हिक ॾींहं जे सरकारी दौरे ते गॾियल अरब अमारात पहुतल आहे। शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी वाहिद शख़्सियत आहे जंहिंजो मुजस्मो मादाम तिसाउ अजायब घर में रखियो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे परॾेही वज़ीर चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जो मुजस्मो मादाम तिसाउ म्यूज़ियम में रखियो वियो आहे। उहो पाकिस्तान लाइ कंहिं एज़ाज़ खां घटि न आहे। परॾेही वज़ीर दुबई जे मादाम तिसाउ में दुनिया जे 60 नाले वारनि सान्यावंदनि जा मुजस्मा रखिया विया आहिनि। परॾेही वज़ीर चयो आहे नाज़रीन।